अस्सलामुअलैकुम गाइस। अॼु वरी हमारे साम्हूं सिंधी बॉयज़ हाज़िर थिया आहिनि। अमां प्यारे सिंधियुनि खे थोरी वधीक नॉलेज ॾियण। त तव्हांखे अॼु ख़बर आहे, अॼु जेको आहे महीने रमज़ान जो जेको आहे माह रमज़ान जो आख़िरी जुमो आहे, जुमतुल विदा जेको आहे अॼु आहे। इन करे असीं व्लॉग ठाहिण लाइ करे असीं ॿाहिरि कोन निकिरी सघिया आहियूं। ऐं अॼु असीं जेको ॻोठ में आहियूं पंहिंजे, उते असांजो जेको दोस्त आहे व्लॉगर आहे असांजो इमरान अली आरबानी जेको आहे सो इफ़्तार जी तयारी करे रहियो आहे, जेको अॼु इफ़्तारी कराईंदो असांखे। पाण हलूं था हुन वटि, अगरि को कमकार हुजे असां लाइ त हली पाण हुनखे मदद करायूं। अचो मूंसां गॾु। ॾिसी रहिया आहियो हेरपा इमरान आरबानी घर पहुची विया आहियूं। तव्हां ॾिसो पिया इमरान आरबानी जेको आहे सो इफ़्तारी जी तयारी पियो करे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा करे रहिया आहियो तव्हां? साईं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं तव्हां सभिनी खे दावत इफ़्तारी जी। महिरबानी, थैंक यू। जीअं त तव्हां ॾिठो इमरान आरबानी जेको इफ़्तारी जी तयारी करे रहियो आहे ऐं हुन पाखे दावत ॾिनी आहे। इंशाअल्लाह पाण हुनखे जॉइन कंदासीं इफ़्तारी ते। थैंक यू। जीअं त असीं अॼु पंहिंजे प्यारे भाउ इमरान अली अरबानी जी इफ़्तारी दावत ते पिया कयूं। चवंदा आहिनि त सिंधियुनि खां वधीक का महिमान नवाज़ कोन्हे ऐं पूरी दुनिया में ॻाल्हि खे तस्लीम करे थी, छाकाणि त असांजी इहा रवायत असांजे प्यारे नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हलंदी बि अचे। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण वॾा महिमान नवाज़ हूंदा हुआ। जेसि ताईं संदसि घर को महिमान न ईंदो हो पाण मानी न खाईंदा हुआ। क़ुर बि हिन पाक मुक़दस रमज़ान जे महीने में नाज़िल थियो, जेको पंहिंजे प्यारे नबी ते नाज़िल थियो आहे। रमज़ान जी हिकु ॿिया बि फज़ीलत आहे, छाकाणि त हीअ पाणखे बराबरी ॾेखारे थी। हिन में अमीर हुजे ग़रीब हुजे उहा पंहिंजी इफ़्तारी खजूर जे ज़रे खां कंदा आहिनि। हिकु शाइर छा बहितरीन पंहिंजे शाइर में चयो आहे, माहे रमज़ान यूं आ गया बनके रहमत ये फिर छा गया। चवंदा आहिनि दुआ से बढ़कर कोई दवा नहीं। अचो त पाण इफ़्तारी जी दुआ अदा कयूं। रमज़ान जो आख़िरी जुमो है, जुमतुल विदा है। असांजी टीम की तरफ़ां तव्हां सभिनी खे जुमतुल विदा मुबारक करियां थो ऐं दुआ करियां थो। असांजी टीम दुआ करे थी कि अल्लाह इहो रमज़ान जो महीनो पाके हर साल इनायत फरमाए ऐं हर साल पाके रहमतूं ऐं बरकतूं पंहिंजूं इनायत फरमाए। जीअं त अगरि
जुम्मे जी अगर फजीलत तव्हांखे ॿुधायां त जुम्मे जो जेको लफ़्ज़ है सो निकितो है जमा मां, यानी कॉन्ग्रीगेशन जो मतिलबु सां गॾु यानी जमात सां गॾु। त जुम्मे जो अने ई इहा ई फज़ीलत है कि माण्हू जेका नमाज़ पढ़ंदा आहिनि उहा जमात सां गॾु पढ़ंदा आहिनि। जीअं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हिकिड़ी अहादीस में फरमायो है कि जुम्मे जे ॾींहुं जमात सां गॾु नमाज़ पढ़ण पूरो साल अकेले नमाज़ पढ़ण सां गॾु रोज़ा रखण जे बराबरि है। जुम्मे जी इहा फज़ीलत है। ऐं हिकिड़ो शाइर पंहिंजे शेर में छा ख़ूब फरमाए थो कि अल्लाह के हुजूर में सर झुका के देख, अल्लाह के हुजूर में सर झुका के देख, मिलता है क्या नमाज में सजदे में जा के देख। जीअं त खुदाबंद आलमीन क़ुरान पाक में फरमाए थो सूरह अल जुमा में आयत नंबर 9 में खुदा छा फरमाए थो कि ए ईमान वालो, जब नमाज की अजान हो जुम्मे के दिन तो अल्लाह के जिक्र की तरफ दौड़ो और खरीदो फरोख्त छोड़ दो, ये तुम्हारे लिए बेहतर है अगर तुम जानो। अचो त पां हाण जेका दुआ थई पे उन सां पां अची थोरो ॻाल्हायूं ऐं हुन जी राय पां पुछो कि जुम्मतुल विदा जे बारे में हुन जी छा राय आहे ऐं हो फज़ीलत जे बारे में छा चई सघनि था जुम्मतुल विदा जे। अस्सलाम वालेकुम तव्हां सभिनी खे। वालेकुम अस्सलाम। साईं आऊं रमज़ान जे मुतलिक़ जुम्मतुल विदा जे मुतलिक़ तव्हां सां गॾु थोरी गुफ़्तगू करणु चाहियां थो। साईं तव्हां रमज़ान जे बारे में या जुम्मतुल विदा जी फज़ीलत जे बारे में असांखे थोरो आगाह करियो, थोरो ॿुधायो। रमज़ान जे जुमे जे बारे में हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे त रमज़ान में जुमे जे ॾींहुं जे बाद जमायत नमाज़ पढ़ी उहो साल भर जे जुमे जी नमाज़नि खां ऐं साल भर जे रोज़नि खां उन जो सवाबु जेको सभिनि खां मथे आहे। ऐं इन खां अलावा हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त रमज़ान महीने में रोज़ो रखी पंहिंजे हथनि ॿारनि सां कमु कंदा वञो। ईअं न आहे जो अॼुकल्ह जो असांजे मुआशिरे में नौजवान आहिनि राति जो 4-4 बजे 3-3 बजे ताईं फिल्मूं ॾिसनि था, टीवीनि ते फिल्मूं ॾिसो रोज़ो रखनि था। रोज़ो रखण खां पोइ वञी सुम्हनि था ऐं 4 बजे 4:30 बजे 5 बजे उथनि था, उथियो बसि कपिड़ा वपिड़ा बदिली करे शहर जो चकर लॻायो रोज़ो खोलींदा। इहो रोज़ो हुननि जो जेको सो क़बूल कोन्हे। नंढो हिकिड़ो मिसाल आहे मस्जिद नबवी जी अदावत जे टाइम ते हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि पंहिंजे हथनि मुबारकनि सां कमु कयो ऐं सॼो ॾींहुं रोज़े में हूंदा हुआ। इहो पंहिंजे लाइ हिकिड़ो मिसाल आहे। ऐं आऊं हिन प्लेटफॉर्म तां नौजवान खे इहा ताक़ीद कंदुसि त पाण हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिन हिदायत ते अमल कनि। आऊं हिन प्लेटफॉर्म तां नौजवान खे चवंदुसि त हिन महीने में रोज़ा रखी नमाज़ूं पढ़ी हिन महीने जो फैज़याब हासिल कंदा, रमज़ान जो फैज़याब हासिल। माशाल्लाह माशाल्लाह। हाणे पां पुछंदासीं, असां वटि अञा हिकिड़ो असांजो महिमान आहे सादिक अली ख्वाजा, पां हुन खां पुछंदासीं सादिक तव्हां छा चवणु चाहींदा हिन बाबरकत ॾींहं जे बारे में। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको पाण हिकिड़ी खजूर ऐं ॿियो हिकिड़े गिलास पाणीअ ते रोज़ो रखंदा हुआ ऐं इन ते खोलींदा हुआ ऐं पूरे रमज़ान जे रोज़े दौरान इहो हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अल्लाह जी इबादत कंदा हुआ। माशाल्लाह माशाल्लाह। पाणखे असांजे महिमाननि खां काफ़ी सुठो तजुर्बो मिलियो, काफ़ी सुठो ॿुधण लाइ मिलियो ऐं पाणखे जेका असांजा महिमान आया हुआ उन खां सुठी नॉलेज बि मिली ऐं असां उमेदु करियूं था तव्हांखे बि इहा नॉलेज मिली हूंदी। अफ़्तारी जो वक़्तु काफ़ी अनक़रीब आहे ऐं हाणे पाण वधंदासीं अफ़्तारी जी तरफ़। असांजे ग्रुप मेंबर रजब अली ख्वाजा ऐं जे पहिरीं तव्हांखे ॿुधाए छॾियो हो कि इमरान अली अरबानी जेको असांजो ग्रुप मेंबर आहे हुन जी अफ़्तारी अरेंज कई आहे ऐं त पाण हली करे हुन अफ़्तारी जो बाक़ाइदा फैज़ हासिल कंदासीं। पाण ॾिसंदासीं कि केतिरो मज़ो अचे थो ऐं केतिरी रुहानियत हुन मौक़े ते ज़ाहिर थिए थी। इंशाअल्लाह असां बि इंजॉय कंदासीं, तव्हां बि इंजॉय। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। الوداع